वल्लल्लाहु अलीम आला आला मौजूद हणी कादिर पंहिंजी कुदरत से कायमा कदीम वाली वाहिद वादहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सिंध जो वो अज़ीम शाइर आहे जंहिंजी शख्सियत शाइरी फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते सभ खां वधीक लिखियो वियो आहे। आम अदीबनि ऐं दानिशवरनि खां सवाइ रिसर्च स्कॉलरनि ऐं लतीफ़ियात जे माहिरनि मक़ालनि किताबनि ऐं PhD थीसिस में मथस रिसर्च तहक़ीक़ करे केतिरा ई पहलू उजागर कया आहिनि। पर जॾहिं ऐं जेतिरा भेरा बि शाह जे रिसाले खे पढ़िजे थो त केतिरा ई बेत छिरकायो छॾीनि या हैरत में विझो छॾीनि ऐं इहो ख़्यालु अचे थो त अञा बि केतिरा ई पहलू घणा ई गोशा संदसि कलाम ऐं फ़िक्र जा अहिड़ा आहिनि जिन ते कमु करण जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं उन्हनि खे सम्झण ऐं सम्झाइण लाइ नई बसीरत कंहिं आला शऊर ऐं आगाही जो हुअणु लाज़िम आहे। पुराणे तरीक़े जी तहक़ीक़ ऐं ज़हनी पहुच ज़रिए संदसि तसवुर खे सम्झणु सम्झाइणु ॾींहों ॾींहुं ॾुखियो थींदो वञे। अॼु जो नौजवान जदीद तलीम वरितल साइंसी ज़हन रखंदड़ माण्हू उन आगाटियुनि शरहनि ऐं मनाउनि बदिरां शाइरी खे शऊरी अमल तौरु सम्झणु चाहिनि था। हू तसौफ़ जे मफ़हूम खे चिश्ती क़ादरी सहरवर्दी या नक्शबंदी वारनि हवालनि बदिरां फ़लसफ़े जी हैसियत में सम्झणु चाहिनि था। वहदतुल वजूद वहदतुल शहूद जे बहस में पवण बिना उहे ॿोली जी फ़िक्री पहलू ते ग़ौर कनि था। अॼु जो साइंसी ज़हन माबादुल तबैयात जो गोरख धंधे में पवणु नथो चाहे। उन्हनि केतिरा ई फ़लसफ़े जा माहिर पढ़िया आहिनि जेके रूहानियत इख़लाक़ियात साइंसी जबरियत माबादुल तबैयात ते बहस कनि था। कांट साइंस ऐं माबादुल तबैयात खे रियाज़ी ऐं अफ़लातूनियत जा ई क़िस्म सॾे थो, जॾहिं त बर्गसान साइंसी जबरियत ऐं हर ॻाल्हि जी अकुली तौजीह करण खे रद्द थो करे। सुक़रात जो ख़्यालु हो त शाइर ख़ुदि पंहिंजी ॻाल्हि नथा सम्झनि ऐं चई त छॾीनि था ऐं ॿिया पिया संदनि शाइरी जूं तशरीहूं करे खेनि हैरान कनि। सो शाइर जे ज़हन शऊर ऐं दिलि में छा हुजे थो ऐं पढ़ंदड़ या हर दौर जो दानिशवर उन्हनि जी तशरीह कीअं था कनि उन जे विच में वॾी विथी गैप आहे। शाइर जूं कैफ़ियतूं तशबीहूं तमसीलूं ऐं अलामतूं सम्झण लाइ पढ़ंदड़ या खेसि परखींदड़ नुकात संदसि फ़िक्र फ़लसफ़े ऐं ॿोली जूं गूनागूनि खे कहिड़नि मयारनि ते परखे इहो वॾो सुवालु आहे। मुंहिंजे ज़हन में शाह लतीफ़ जे रिसाले मां पढ़ियल केतिरनि ई बेतनि ते हर भेरे नओं सुवालु उथंदो आहे ऐं अजीब कैफ़ियत जो शिकार थी वेंदो आहियां जंहिंखे को नालो बि नथो ॾेई सघां। उन में वाधारो अक्सर नौजवान जा सुवाल बि कंदा आहिनि। असीं जेके आम माण्हू आहियूं ज़मान ऐं मकान जे हदुनि में ग़ुलाम आहियूं। पंहिंजनि पंजनि हवासनि सां जेके कुझु सम्झी सघंदा आहियूं उहो ई असां लाइ मुकमिल ॼाण आहे। पंहिंजे अकुल इल्म ज़रिए जेके पलव पवंदो आहे उहो ई कुल इल्मु हूंदो आहे। जेकॾहिं असां मां कंहिं वटि का इज़ाफ़ी सलाहियत आहे त पोइ थोरी घणी दावा करे सघिजे थी त असां शाइर जे ज़हन ऐं दिलि जे वसतुनि मां कुझु हासिलु करे सघिया हुआसीं। बक़ौल ग़ालिब जे कतरे में दजला दिखाई न दे और जुज़ू में कुल खेल बच्चों का हुआ दीदा बीना न हुआ। अहिड़ी दीदा बीना अहिड़ी नज़र आख़िर किथां अचे
जेका असांखे भिटाई वारे समुंड जहिड़ी गहराई ऐं वसोत खे ॾिसण जी सघ ॾिए। असीं त काज़ी कादन जी चवणी मंडी माकोड़ी मिसल आहियूं, जेके शाइर जे ज़हन जी वसीह काइनात साम्हूं जितामड़ा आहियूं। कंज़ कदूरी काफ़िया जे पढ़ी पढ़ुणी सभु त कर मंडी माकोड़ी खूह में पई कच्छे उभ। हाणे अचूं था त इन सवालनि ते जेके ज़हन में उथनि था। असांजो लतीफ़ उमेद जो शाइर आहे। रिजाइत पसंदी ऐं जदोजहद जो सबक़ ॾिए थो ऐं चवे थो, वेह मंद बंभोर में कर को वाको वस। वेह मंद बंभोर में कर को वाको वस, चढ़ी ॾाढे डूंगरें पेर प्रियां जो पस, ॾोथी ॾींदा ॾस तोखे ॿारो चंजो। संदसि कुझु ॿियूं सिटूं आहिनि। वेह मंद माठ करे उथी वझ वड़ोल। या वरी ॿिए हंधि ईअं बि चए थो, वेह मंद माठ करे उथी खण प्रिय जो पेर। या चए थो, ॾोरण मंझां ॾिस पवंद होत पुन्ह जो। किथे वरी हीअं बि चवे थो, वो कंदी वत मछण वो विसारीं रंदन मथे रत हार त मिली होत खे। लतीफ़ अॻिते ईअं बि चए थो, पुछनि से पसनि जॾहिं तॾहिं प्रिय खे ॾोरींदियूं ॾिसनि अङण अजीबनि जा। डूंगर न ॾोरे सुखनि जूं सुध करे, डूंगर न ॾोरे सुखनि जूं सधूं करे, वेठी घर घोरे मथां पिरी जुंदड़ो। इहे ऐं अहिड़ा ॿ चार न पर केतिरा ई बेथ रुॻो ससुई जे सुरनि मां कढी सघजनि था। ॿियनि सुरनि मां पिणु खोड़ अहिड़ा ई तासुरात वारा बेथ कढी बयानु करे सघजनि था। पर हैरत तॾहिं थिए थी जॾहिं इहो साॻियो उमेद जो शाइर चवे थो, ना उमेदी नूर उमेद ऊंदह उनखे। या वरी चए थो, ना उमेदी जे निजरे पेई पुछ अला चिटो रबी राह पर मुरादां मख़फ़ी कयो। या ॿिए हंधि ईअं बि चए थो, ना उमेदी निज त ओॾी थिए उमेद खे ऊंद ऐं ना उमेदी खे नूर चवण पुठियां आख़िर कहिड़ो फ़लसफ़ो आहे। इहा माना जी कहिड़ी सिट आहे जंहिंखे सम्झणु आम ज़हन लाइ थोरो ॾुखियो आहे। अञा बि अॻिते ज़हन में सुवाल तॾहिं था उथनि जॾहिं अणथक महिनत कोशिश ऐं जदोजहद जो सबक़ ॾींदे शाइर क़िस्मत जे लेखे खे अणटर चई उनखे भोॻण जो चए थो। लतीफ़ थो चए, जिथे जेतिरियूं लिखियूं लोह कलम में तिते तेतिरियूं घड़ियूं घारण आयूं। या वरी अॻिते चए थो त लिखियो जो निराड़ सो अंग क्याड़ी न थिए, पारियो वेठी पार जेकी लालण लिखियो लोह में। साॻे बेथ जी ॿी पढ़णी आहे त लिखियो मंझ निराड़ सो कलम क्याड़ी न वहे, पाड़ियो वेठी पाड़ जेके लिखियो लोह कलम में। या वरी अॻिते चए थो त तोड़े वलाड़ूं करी तोड़े हली विख, लिखे मंझां लिख ज़रो ज़ाया न थिए, ही कमेणी केर जा अमुर खे आॾो फिरे। या वरी लतीफ़ थो चए त लिखी आऊं लधी न त पथर केर पंध करे। हलो अॻिते शाइर पंहिंजे कलाम में जहद मुसलसल करण दौरान जीअ खे जोखे में विझण ऐं मंज़िल मक़सूद हासिल करण लाइ डूंगर ॾोरण, दरिया जी दहशत खां न डिॼण, मुश्किलातुनि सां मुंहुं आॾो अटकाइण जा सवें सबक़ ॾिना आहिनि ऐं उहे सभु हीअं सां हंडाइण जहिड़ा आहिनि। फ़र्दनि ऐं क़ौमुनि लाइ कामयाबी जा उंझाण आहिनि। पर ॿिए तरफ़ वरी ॾिसूं था त संदसि केतिरनि ई बेतनि में मंज़िल या मक़सदु माण्हू एतिरो अहम कोन्हे जेतिरो संदसि सूरमनि जी दिलनि में उन्हनि जी तड़प ऐं जाखोड़ ॾेखारी थी। मिसाल तौरु ही बेत ॾिसो, लतीफ़ थो चए त मर मथा ॾेई पुनूं काण पब में त सरतियूं सभई वाखाणींदी वेठियूं